बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। शो जीरो न्यूज़ में भली कार मीरपुर माथेलो में खबर ॾींदा हलूं त जमीयतुल उलमाए इस्लाम JUI ज़िला अमीर मौलाना इसहाक लिगारी जे पुट खे रात जो 1 बजे पुलिस मुबना तौर खंबे गुम करे छॾियो। JUI पारां पुलिस खिलाफ़ 5 फरवरी ते तहरीक हलाइण जो ऐलान करे छॾियो आहे। मीरपुर माथेलो में शो जीरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब मौलाना मोहम्मद इसहाक लिगारी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मुंहिंजे पुट शोएब लिगारी खे पुलिस रात देर से मुबना तौर खंबे गुम करे छॾियो आहे। असां इज़तदार माण्हू आहियूं, असां मथां को बि केस दाख़िल न आहे। मौलाना मोहम्मद इसहाक लिगारी चयो त 5 फरवरी ताईं जेकॾहिं मुंहिंजे पुट खे ज़ाहिर न कयो वियो त पोइ पुलिस खिलाफ़ तहरीक शुरू कई वेंदी। नाज़रीन, मीरपुर माथेलो में जमीयतुल उलमाए इस्लाम JUI ज़िला अमीर मौलाना इसहाक लिगारी जे पुट खे पुलिस पारां खंबे गुम कयो वियो आहे।